जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय पंहिंजे ॿारनि जे मथां आहे कि पंहिंजा ॿार आख़िर ठहिण छा था चाहिनि, उन्हनि जे मन में छा जिज्ञासा आहे, छा इच्छा आहे, छा पंहिंजा माता पिता पाण उन्हनि जी उहा इच्छा पूरी करण लाइ उन्हनि खे मदद कंदा आहियूं, उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं, उन्हनि खे ढाढस वधाईंदा आहियूं, साहस ॾींदा आहियूं कि तव्हांखे जेको ठहणो आहे तव्हां ठहो। छा माता पिता पाण पंहिंजे ॿारनि सां गॾु हूअं वेहंदा आहियूं, उन्हनि जी सोच, उन्हनि जे लक्ष्य में, उन्हनि जेको गोल ठाहियो आहे पंहिंजे भविष्य खे, ख़ुदि खे अॻियां वधण में, त छा पाण उन्हनि खे सराहींदा आहियूं कि तव्हां हा पुट, हा धीअ, इहो लक्ष्य सही आहे, इहो रस्तो सही आहे, त छा पाण उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। इहो वीचार पाण खे करणो आहे कि पंहिंजे ॿार, पंहिंजी धीअ, पंहिंजे पुट जेको बि पंहिंजे भविष्य खे वठी करे निर्णय वरितो आहे, इन में पाण खे हमेशह माता पिता खे गॾु बीहणो आहे। अगरि पाण गॾु न हूंदासीं, कई बार माता पिता पंहिंजा सोचंदा आहिनि कि असांजी जेकी गद्दी आहे असांजो पुटु संभाले, पर पुट जे मन में ॿी ॻाल्हि हूंदी आहे कि मां इहो कमु कोन कंदमि। पर पाण कई बार नाराज़ थींदा आहियूं, ज़बरदस्ती बि पाण उन्हनि खे उन गद्दी ते, उन जॻह ते विहारंदा आहियूं। उन सां थींदो छा आहे, उनजो कॉन्फिडेंस, उनजो आत्मविश्वास लो थींदो आहे ऐं कहीं न कहीं मन में मलाल रहंदो आहे। ऐं कई बार पाण घटनाऊं पंहिंजे अॻियां बि ॾिसंदा आहियूं, जेके ॿार कंदा आहिनि, पाण उन्हनि खे उन्हनि जी इच्छा जे विरुद्ध वञी करे कमु कराईंदा आहियूं, त हू ख़ुशि बि न रहंदा आहिनि, पंहिंजे परिवार में बि ख़ुशि न रहंदा आहिनि, पंहिंजे पूरे जीवन में ख़ुशि न रहंदा आहिनि ऐं हू हिकु ख़ुदि सवलो नागरिक बि न ठही सघंदो। माउ पीउ खे बि पंहिंजे ॿारनि खे प्रेशर कोन विझणो आहे। हींअर सोशल मीडिया ते ॿ ख़बरूं तमामु ई वधीक पियूं हलनि कि हिकु न्याणी, हिकु धीअ 95% उनखे न ईंदा, उन डप सां, उन ख़ौफ़ सां उन पंहिंजे पाण खे ख़तमु करे रखियो। ॿिए ॿार खे बि ॾाढो ई प्रेशर हो, ॾाढो ई माता पिता जो कि तोखे हेतिरा नंबर आणना आहिनि, तोखे हीअ करिणो आहे, तोखे हीअं करिणो आहे, तोखे अॻियां हीअं वधिणो आहे। अहिड़ा कई तरह जा पंहिंजे ॿारनि जे मथां प्रेशर न विझी करे उन्हनि खे चईंदा आहिनि खिलण ॾियो, फलण फूलण ॾियो, उन्हनि खे जेको ठहणो आहे जीवन में, जीअं वधिणो आहे उन्हनि खे वधण ॾियो। बसि तव्हांखे संस्कार ॾियणा आहिनि, पाण खे उन्हनि खे हिकु पैनी निगाह सां ध्यानु ॾियणो आहे, उहो कीअं पिया कनि, छा पिया कनि, बाक़ी उन्हनि खे जीअं वधिणो आहे उन्हनि खे वधण ॾियो। उन्हनि खे प्रेशर न करो कि तूं हीअं ठहो, हीअ न ठहो, हीअं न कर, हू न कर। इहे कई परेशानियूं ॿार झेलनि पिया। कई माता पिता जो परसेंटेज खे वठी करे कि तोखे हेतिरा आणना आहिनि, तोखे हीअं करिणो आहे, हुन जा नंबर ॾिस, हुन जा परसेंटेज ॾिस, हू कीअं थो पढ़े, हुन जे पिता खे ॾिस, हुन जे माता खे ॾिस। कई बार पाण इहो दोषारोपण पंहिंजे ॿारनि ते लॻाईंदा आहियूं, इहो प्रेशर ॿारनि ते विझंदा आहियूं, त पाण कई बार ॾिसंदा आहियूं अख़बारुनि में, टीवी में छा थींदो आहे, उहे ॿार कहिड़ो निर्णय वठंदा आहिनि। छोकी माता पिता उन्हनि सां गॾु न हूंदा आहिनि। कई बार चवंदा आहिनि न हर माण्हू प्रथम नथो अची सघे, पाण प्रथम आया आहियूं, तव्हां प्रथम आया हुआ न, त कई बार हूंदा आहिनि कुझु नयो कमाल करे ॾेखारंदा आहिनि, पर इहो कमालूं तॾहिं करे सघंदा जॾहिं उहे पंहिंजे इच्छा जे अनुसार कमु कंदा आहिनि। त पंहिंजे ॿारनि खे इच्छा अनुसार कमु करणु ॾिजे, पाण खे उन्हनि सां गॾु कंधे सां कंधो मिलाए उन्हनि खे साथ ॾिजे, उन्हनि सां दिलि ऐं दिमाग़ सां गॾु हूंदासीं त हू पंहिंजी हर इच्छा पाण खां ज़ाहिर कंदा ऐं पंहिंजा ॿार बि अॻियां निकिरंदा। त पंहिंजे ॿारनि सां हमेशह गॾु रहो, साथ रहो। जय श्री झूलेलाल।